ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दरिया खान मरी वेझो बेदर्दी से क़त्ल थियल ॿारड़ी ज़ैनब बीबी जो मढ़ मिटीअ मां हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। ॿिए पासे मासूम नीगरीअ जे क़त्ल वारे मामले जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नोटिस वरितो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहरी पारां पुलिस खां रिपोर्ट तलब कई वई आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। दरिया खान मरी वेझो बेदर्दी से क़त्ल थियल ॿारड़ी ज़ैनब बीबी जो मढ़ मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। ॿिए पासे मासूम नीगरीअ जे क़त्ल वारे मामले जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नोटिस वरितो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहरी पारां पुलिस खां रिपोर्ट तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। दरिया खान मरी वेझो बेदर्दी सां क़त्ल थियल ॿारड़ी ज़ैनब बीबी जो मढ़ मिटीअ मां हवाले कयो वियो आहे।